नाज़िर नफ़ीस नगर जे यूसी बहिराणो जो मिडिल स्कूल गुज़िरियल केतिरी अरसे खां बंदि पियल आहे, जे सबब शागिर्द तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अकरम चांडियो जी ही रिपोर्ट। सिंधी जो नाले वारो अदीब लेखक कहाणीकार ड्रामा निगार अब्दुल कादिर जोड़े जे ॻोठ जे मिडल स्कूल में जेको 1998 खां बिल्कुलु अमले तौर ते बंदि पियल आहे ऐं हिते जा सवे ॿार जेके स्कूली जमात जा ॿार आहिनि उहे काठियूं करणु ऐं माल चाढ़ण या मुख़्तलिफ़ मज़दूरी करण ते मजबूर आहिनि। अचो त हिते जे ॻोठ वारनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो हीउ स्कूल जेको आहे 1998 खां ॻोठ जनाण में हीउ जेको बंदि पियो आहे, उन जे लाइ असांजो बाला ऑफिसर खे अर्ज़ु आहे त असांखे उस्ताद ॾिना वञे। असांजो ये मिडिल स्कूल 1998 खां बंदि आहे ऐं असीं 10 किलोमीटर फ़कीर सुलेमान चांडे कॉलेज पढ़णु वञूं था ऐं ग़रीब माण्हू आहियूं। असांजो रोज़ किरायो कान्हे, असीं वञूं था उते पढ़णु ऐं असांखे महिरबानी करे स्कूल खोलाए वञे, गवर्नमेंट खे अपील कयूं था। मिडिल स्कूल 1998 खां हलंदड़ आहे, जिन मुख़्तसर वक़्त में उस्ताद अचनि था ऐं वञनि था, बदिली थी वरी उस्ताद नथा पिया अचनि स्कूल में। तंहिंजे करे असांखे जेको सो इहो अर्ज़ु करिणो थो पए ज़िले जे लाॻापियल ऑफिसर साहिबान खे त अमलो जेको सो फौरन जेको हिन स्कूल में बदिली करे रखियो वञे ऐं जेका तालीम जेका ज़ाया थिए पई ॿारनि जी, असांजे ॻोठाणनि छोकिरनि जी, उहो तालीम जेको आहे सो चालू थी वञे। इन जे लाइ गुज़ारिश आहे त बाला ऑफिसरनि खे त उस्ताद खे मुक़ररु कयो वञे, स्टाफ मुक़ररु कयो वञे त ॿार जेके दरी बरी थी रहिया आहिनि तालीम खां, उहे तालीम जे अंदरि दाख़िल थी उनखे तालीम जे हिसाब सां सुधारो मिले। हिते जे ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जा वीचार ॿुधा, हिननि जो इहो ई चवणु आहे त हीउ जेको असांजो मिडल स्कूल 1998 खां बंदि जेको पियल आहे, इहो हिते असांजो खोलाए ॾिनो वञे ऐं हिते असांजे उहो मिडल स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॾिना वञनि जीअं असां हिते या पंहिंजो ॻोठ में तालीम हासिल करे सघूं। कैमरामैन सां गॾु अकरम चांडियो, बहिराण टीवी न्यूज़, नफ़ीस नगर।